ऐं देर न कंदे असां वधंदासीं पंहिंजे अगले सेगमेंट जी तरफ़, जंहिंमें असां बल्कि टपाल मेज़बान तव्हांखे ॾींदी मोटरसाइकिल। मोटरसाइकिल जो सेगमेंट आहे, पर इन में असां कंदासीं लकी ड्रॉ। असांजे साम्हूं आहिनि ही वाउचर्स, ही कॉपिन्स जेके तव्हां सभिनि वटि आहिनि, त सभु पंहिंजे पंहिंजे हथनि में वाउचर्स कढंदा, कॉपिन कढंदा ऐं ॾिसंदासीं त केरु ख़ुशनसीब आहे जेको अची असां सां ही सेगमेंट खेॾंदो। 4 असां पर्चियूं कढंदासीं ऐं 4 ख़ुशनसीब भेणियूं या भाउर असां सां अची खेॾंदा। 4 वाउचर्स असां हितां सिलेक्ट कंदासीं अलॻि अलॻि जगह तां। चले जी वाउचर्स अची चुका आहिनि ऐं हाणे सीरियल नंबर ॿुधाईंदुसि तव्हांखे। सभ खां पहिरियों वाउचर जेको मुंहिंजे हथ में आहे, इन जो सीरियल नंबर आहे 13107 13107 131007। जल्दी सां राशिद मेक इट श्योर त इन्हनि जो ई नंबर आहे 13107। भाउ खे सॾु कंदा स्टेज ते। मुंहिंजा भाउ अचो, जश्न जमालो तव्हांखे वेलकम थो करे खैरपुर जे स्टेज ते ही वठंदा। नेक्स्ट कॉपिन जी तरफ़ ईंदासीं। सीरियल नंबर आहे 13142 13142 131042 13142। जल्दी सां ॾिसंदा राशिद, इहो ई नंबर आहे। ओके, इहो ई नंबर आहे। अचो मुंहिंजा भाउ, तव्हांखे बि खैरपुर जे हिन ख़ूबसूरत स्टेज ते वेलकम कंदासीं। नेक्स्ट कॉपिन जी तरफ़ ईंदासीं ऐं सीरियल नंबर आहे 13017 13 कैमरा में ॾेखारियो 017 नंबर आहे। केरु आहे जंहिंजो बि नंबर आहे जल्दी सां असांखे ॿुधाईंदा। 13017। त भाउ अचे पियो, जल्दी सां भाउ जो नंबर आहे। चले जी भाउ मूंखे ॾेखारींदा, मूंखे ई ॾेखारे छॾींदा। 13017 ठीकु आहे बिल्कुलु। ऐं लास्ट हे वाउचर कॉपिन असांजे हथ में आहे। सीरियल नंबर आहे 13013 13013। केरु आहे? तव्हां आहियो? अची वञो मुंहिंजा भाउ, तव्हांखे वेलकम कंदासीं। राशिद ॾिसो, इहो ई आहे 13013। ठीकु आहे, त 4 भाउर असांखे पंहिंजे सेगमेंट जे लाइ मिली चुका आहिनि। भले तव्हां साइड ते करे छॾींदा। हाणे तव्हांखे करिणो छा आहे तव्हांखे ॿुधाईंदासीं। तव्हांजे साम्हूं केतिरा बॉक्सिस पिया आहिनि? केतिरा बॉक्सिस आहिनि? ही 4 आहिनि या 5 आहिनि? केतिरा आहिनि? 5 बॉक्सिस आहिनि। 5 ही बॉक्सिस में अलॻि अलॻि वज़न आहे। ठीकु आहे, 1 किलो, 2 किलो, 3 किलो, 4 किलो, 5 किलो। ठीकु आहे, पर उन्हनि खे असां हेॾे होॾे करे रखी छॾियो आहे। हाणे हिननि भाउरनि खे छा करिणो आहे? 1 मिंट जो टाइम ॾींदासीं। तव्हांखे पहिरियों वज़न ॾिसणो आहे बॉक्सिस जो, उन खां पोइ तरतीब सां रखणा आहिनि ताकी 1 किलो हिते अचे, 2 किलो हिते अचे, 3 किलो हिते अचे, 4 किलो हिते अचे, 5 किलो हिते अचे। मतिलबु घटि में घटि वज़न हिते हुजे, हुन खां वधीक हिते, हुन खां वधीक हिते। इन तरीक़े सां तव्हांखे वज़न जी तरतीब ॾियणी आहे। सभिनि जो वज़न अलॻि अलॻि आहे। ठीकु आहे, 1 मिंट जो टाइम ॾींदासीं, पर 1 मिंट खां घटि में घटि टाइम में जेको भाउ हिन बॉक्सिस खे तरतीब ॾेई वेंदो, उन सां गॾु टपाल मेज़बान जी वेंदी मोटर बाइक। त हाणे असां स्टार्ट कंदासीं पंहिंजे हिन भाउ खां। असां हाणे काउंट डाउन स्टार्ट कंदासीं, उन खां पोइ मुंहिंजो भाउ स्टार्ट कंदो। त हिकु दफ़ो खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि ताकी असां कयूं काउंट डाउन स्टार्ट। टपाल मेज़बान 1, टपाल मेज़बान 2, टपाल मेज़बान 3, and here you go। टपाल मेज़बान सिंध जो शान आ, जश्न जमालो। शहर शहर में मचंदा मेला टपाल मेज़बान जा। गीत ख़ुशीअ जा गॾिजी ॻायूं अरबेला जमाला।
बरसातियूं थींदियूं, जश्न जमालो बहनजन सां मुलाकातियूं थींदियूं, जश्न जमालो टपाल मेज़बान सिंध जो शान आ, जश्न जमालो जश्न जमालो। जोश ॾेखारे खटे वञो, तोहफ़ा सभु खणी वञो, ये लाइन ठाहिणी आहे हीअं। वस्तीअ शोर 9 8 7 6 5 4 3 2 1 and stop। सभ खां पहिरियां असां ॾिसंदासीं त हिन में केतिरो वज़न आहे। हिते हुजण घुर्जे या त 1 किलो 2 3 4 5 या त 5 किलो 5 4 3 2 1, पर तरतीब हुजे हेॾो हुजे या होना हुजे, ठीकु आहे। ॾिसंदासीं त हिन बॉक्स में केतिरो वज़न आहे। तव्हां बि मूंखे ॾिसी करे ॿुधाईंदा। टपाल मेज़बान जो पहिरियों बॉक्स आहे, हियो वी गो। 3 किलो वज़न आहे, या त हिते 1 किलो हुजे हा या 5 हुजे हा। तव्हां सीक्वेंस कोन ठाहे सघियो मुंहिंजा भाउ खे जेको आहे त हैम्पर ॾींदा टपाल मेज़बान जो। थैंक यू वेरी मच मुंहिंजा भाउ, तव्हां आया। बाक़ी भाउरनि खे सम्झ में अची वियो आहे सम्झ में। घटि में घटि वज़न उन खां वधीक, उन खां वधीक, उन खां वधीक, उन खां वधीक, ठीकु आहे। हिकिड़ो मिंट होॾां मुंहुं कजो ताकी बॉक्सिस खे असां थोरो हेॾे होॾे करे वठूं। जल्दी सां राशिद, जल्दी सां बॉक्सिस खे हेॾे होॾे कंदा ताकी असां पंहिंजे नेक्स्ट पार्टिसिपेंट खे घुरायूं जेको अची ठाहींदो तरतीब 1 खां 5 किलो जी। सिधो थी वञो मुंहिंजा भाउ, हेॾां मुंहुं कजो, मुरां मुंहुं कयो। तव्हां अचो मुंहिंजा भाउ, अचो। ठीकु आहे, त हाणे असां भाउ सां स्टार्ट कंदासीं पंहिंजो ही सेगमेंट। तरतीब ॾियणी आहे वज़न जी, त काउंटडाउन स्टार्ट कंदासीं। टपाल मेज़बान 1, टपाल मेज़बान 2, टपाल मेज़बान 3 एंड स्टार्ट। जल्दी जल्दी टाइम लगाए। टपाल मेज़बान में खिलन रंग मेज़बानीअ जा, उगाओ हर पासे अचन खुशबू हिन जी सुहानीअ जा। साको अहिड़ो न कंहिं बि चाह में, जश्न जमालो टपाल मेज़बान सिंध जो शान आ, जश्न जमालो जश्न जमालो। शहर शहर में मचंदा मेला टपाल मेज़बान जा, गीत ख़ुशीअ जा गॾिजी ॻायूं अरबेला जमाला। तोहफ़नि जूं बरसातियूं थींदियूं, जश्न जमालो बहनजन सां मुलाकातियूं थींदियूं, जश्न जमालो टपाल मेज़बान सिंध जो शान आ। स्टॉप 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 स्टॉप। 9 सेकंड्स तव्हां 1 मिंट मां बचाए छॾिया आहिनि। इन जो मतलब केतिरे सेकंड्स में इन्हनि तरतीब ॾिनी आहे? केतिरे में? 51 सेकंड्स में 51 सेकंड्स में इन्हनि तरतीब ठाहे छॾी आहे। हाणे ॾिसंदासीं त इहा तरतीब सही आहे या न आहे। सभ खां पहिरियां हिन बॉक्स जी तरफ़ अची वेंदासीं ऐं ॾिसंदासीं त हिन में केतिरो वज़न आहे। टपाल मेज़बान जो ही पहिरियों बॉक्स आहे एंड हियर वी गो। वाह भाई, 1 किलो। हिन जो मतलब हिन में हुजण घुर्जे 2 किलो। टपाल मेज़बान जो सेकंड बॉक्स आहे एंड हियर वी गो। वाह भाई, बिल्कुल 2 किलो आहे। 3 बॉक्स ईंदासीं, हिन में हुजण घुर्जे 3 किलो। टपाल मेज़बान जो थर्ड बॉक्स आहे, हियर वी गो 3 किलो। वाह भाई, ही आहे चौथो बॉक्स है, हिन में हुजण घुर्जे 4 किलो। सो टपाल मेज़बान जो फोर्थ बॉक्स आहे एंड हियर वी गो। ऐं हिन में आहे 5 केजी। जबरदस्त मुंहिंजा भाउ, तव्हां सीक्वेंस बिल्कुल सही ठाहियो आहे। 51 सेकंड में इन जो मतलब बाकी जेके भाउर आहिनि 51 सेकंड खां घटि टाइम में अगर हू सीक्वेंस ठाहिनि था त उन्हनि सां गॾु बनी सके थी टपाल मेज़बान जी मोटर बाइक। तव्हां सां खेॾंदासीं हाणे, अचो। 51 सेकंड खां घटि टाइम में सीक्वेंस ठाहिणो आहे, ठीकु आहे।
तरतीब ॾियणी आहे, सम्झ में अची वियो? शुरू कयो त हिकु दफ़ो ताड़ियूं थी वञनि ख़ैरपुर वारो। टपाल मेज़बान 1, टपाल मेज़बान 2, टपाल मेज़बान 3 एंड स्टार्ट। जश्न जमालो टपाल मेज़बान में खिलन रंग मेज़बानीअ जा, उगाओ हर पासे अचन खुशबू हिन जी सुहानीअ जा। साइको अहिड़ो न कंहिं बि चाहे में टपाल मेज़बान सिंध जो शान आ। जश्न जमालो शहर शहर में मचंदा मेला टपाल मेज़बान जा, गीत ख़ुशीअ जा गॾिजी ॻायूं अरबेला जमाला। टाइम घटाए, तोहफ़न जूं बरसातियूं थींदियूं, टाइम घटाए। पंहिंजनि सां स्टॉप मुलाक़ातियूं स्टॉप 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 स्टॉप। 13 सेकंड हिननि बचाया आहिनि। इन जो मतलब केतिरे टाइम में? 47 सेकंड। केतिरा सेकंड? 47, 47 सेकंड्स में इन्हनि सीक्वेंस ठाहियो आहे। अगर ठाहियो आहे त इन जो मतलब भाउ खे अलविदा चवंदासीं। त ॾिसंदासीं 47 सेकंड में तव्हां सही सीक्वेंस ठाहियो आहे या न ठाहियो आहे। सब खां पहिरियां असां हिन बॉक्स जी तरफ़ अची वेंदासीं। टपाल मेज़बान जो फर्स्ट बॉक्स आहे and here we go। 1 किलो ज़बरदस्त। हिन में हुजण घुर्जे 2 किलो। टपाल मेज़बान जो सेकंड बॉक्स आहे and here we go। टपाल मेज़बान जो थर्ड बॉक्स आहे, केतिरो वज़न हुजण घुर्जे? 3 किलो। 3 किलो हिन में वज़न हुजण घुर्जे। टपाल मेज़बान जो 2 बॉक्स and here we go। बिल्कुल सही। ही आहे चौथो बॉक्स। हिन में हुजण घुर्जे, आवाज़ अचण घुर्जे न, 4 किलो। टपाल मेज़बान जो फोर्थ बॉक्स आहे and here we go। ऐं हिन में 5 किलो। ज़बरदस्त मुंहिंजा भाउ। 47 सेकंड्स में तव्हां सीक्वेंस ठाहे छॾियो आहे। ऐं हुन खां पहिरियों जेको असांजो भाउ, थैंक यू वेरी मच, तव्हां सां गॾु ही हैम्पर वेंदो। ऐं आख़िरी भाउ असां सां गॾु आहे ऐं वॾो चैलेंज मिली वियो हुनखे त 47 सेकंड खां घटि टाइम में अगरि हू तरतीब ॾियनि था त उन्हनि सां मोटर बाइक वेंदी, न त बाइक वेंदी असांजे हिन आदेश सां टपाल मेज़बान जी। थी वियो? अचो मुंहिंजा भाउ, अचो 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 अचो। टाइम तव्हां वटि घटि आहे। 47 सेकंड्स खां घटि टाइम में अगरि ठाहींदव त टपाल मेज़बान जी मोटरसाइकिल पाण सां गॾु खई वेंदे ख़ैरपुर वारा। उन त हुन अदे सां वेंदई। ठीकु आहे, शुरू कयूं। औख जी काउंटडाउन स्टार्ट कंदासीं। ताड़ियुनि सां काउंटडाउन स्टार्ट कंदासीं। टपाल मेज़बान 1, टपाल मेज़बान 2, टपाल मेज़बान 3 एंड स्टार्ट। टपाल मेज़बान सिंध जो शान आ। जश्न जमालो शहर शहर में मचंदा मेला टपाल मेज़बान जा, गीत ख़ुशीअ जा गॾिजी ॻायूं अरबेला जमाला। तोहफ़न जूं बरसातियूं थींदियूं, पंहिंजनि सां मुलाक़ातियूं थींदियूं। टपाल मेज़बान सिंध जो शान। त भाई 32 सेकंड्स बचाए छॾिया, मतलब 28 सेकंड्स में भाई हिननि सीक्वेंस ठाहियो आहे। अगरि हिननि सही सीक्वेंस ठाहियो आहे त बाइक कंहिंसां वेंदी? हिन भाउ सां। न त वेंदी हिन भाउ सां। सब खां पहिरियां असां हिन बॉक्स जी तरफ़ अची वेंदासीं ऐं ॾिसंदासीं त हिन में केतिरो वज़न आहे टपाल मेज़बान जो। पहिरियों बॉक्स आहे and here we go 5। त इन जो मतलब हिन में हुजण घुर्जे हाणे 4। टपाल मेज़बान जो सेकंड बॉक्स आहे and here we go
बिल्कुल 4 नेक्स्ट बॉक्स जी तरफ़ ईंदासीं ऐं हिन में हुजणु घुरिजे 3 किलो टपाल मेज़बान जो ड्रो बॉक्स आहे एंड हियर वी गो हिन में हुजणु घुरिजे 2 अगर हिन में 2 निकितो त अगर 2 निकितो त ही खटे वेंदो टपाल मेज़बान जो चौथों बॉक्स आहे एंड हियर वी गो एंड हियर हिक एंड कांग्रेचुलेशंस मुंहिंजा भाउ म्यूजिक बजाईंदा लेकिन डांस डांस टपाल मेज़बान में खिलन रंग मेज़बानीअ जा उगाओ हर पासे अचन खुशबू हिन जी सुहानीअ जा कहिए तो पार्टी बाइक खेड़ो न के भी चाहे में टपाल मेज़बान सिंध जो शान आ जश्ने जमालो टपाल मेज़बान में खिलन रंग मेज़बानी जा उगाओ हर पासे लख मुबारकों ही टपाल मेज़बान थी मोटरसाइकिल थी तव्हां थी अची वञो स्टेज ते तव्हां सां हिते ई था ॻाल्हायूं ही मोटरसाइकिल ते वेठो हूंदो हिन सां ॻाल्हाईंदासीं हाणे तुंहिंजी मोटरसाइकिल थी वई हाणे बाबा असांजो हाणे कमु न आहे तूं मालिक थी चुको आहे टपाल मेज़बान तोखे हीअ बाइक ॾेई छॾी ठीकु आहे अस्सलाम वालेकुम मुंहिंजे भाउ जो नालो रोशन लाल किथां आयो भाउ रोशन चूंडको चूंडके खां आया आहियो इहा त भई चूंडके वारा तव्हांजे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं पिया वॼाइनि त मूंखे इहो ॿुधायो अॼु तव्हां मोटरसाइकिल विन कई आहे कीअं पियो लॻे तमामु बहितरीन पियो लॻे तमामु बहितरीन पियो लॻे हाणे घुमजो पूरो चूंडको शहर टपाल मेज़बान जी मोटरसाइकिल ते घुमजो ठीकु आहे त हिकिड़ो दफ़ो कैमरा में ॾिसी साम्हूं मूंसां चवंदा सिंध जी नंबर 1 चांहि सिंध जी नंबर 1 चाहे टपाल मेज़बान टपाल मेज़बान सिंध जी शान सिंध जी शान टपाल मेज़बान टपाल सभु मेज़बान गॾु चवंदा सिंध जी शान सिंध जी शान टपाल मेज़बान थैंक यू मुंहिंजा भाउ थैंक यू वेरी मच खोड़ सारी बात टपाल मेज़बान सिंध जो मान आ सिंध जो शान